काथे आ हां ले आ यार रेस्टा में देखो तो सही है अच्छा 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 सही है। अस्सलाम वालेकुम सलाम दोस्त केड़ा हाल है खैर खैर बोलन ए बापा गिरो बिरा का मसलो छाए यार मसलो छाए गरीब त लगी पई आ हां मेहमान तो अचे उन जे खर्चे आ पैसा ना है ने हां मां होड़े वियो मां के हैदराबाद ॾाढी खिदमत कई है ॾाढा कुकड़ खाराया है आइसक्रीम खारायो है हाणे मां तो परेशान लगो पिया शान को मेहमान तो जे ने परेशान हुंदो है बस हालत ॾिस मेहमान तो पंहिंजो जेको आहे को खई वेंदो आहे हा पर हाणे मसलो छा आहे मूंखे ॿुधाए त तुंहिंजो हल कयूं पैसनि जी ज़रूरत आहे 1000 2000 खपनि था हलो 1000 2000 तोखे ॾियूं था हुकुम आहे अरे 1000 2000 खे तूं छॾे हा कुकुड़ बि थो खपे हा बीठा वञे मूं वटि कुकुड़ बीठा दोस्त को कुकुड़ रखंदासीं सही आहे परेशान छो थियो आहे कहिड़ो महिमान आहे तुंहिंजो इल्ताफ़ हो अरे इल्ताफ़ खे मां सुञाणियां थो उहो आया हा वठी अचे हिते वठी अचे त बसि हुतां का नहीं पंहिंजी त बसि हिते था कयूं प्रोग्राम सही आहे ठीकु आहे न परेशान छो थींदो आहे यार परेशान छाजी आहे अचे नहीं मेहमान चारे अलाए अचण वारो अरे वो अची वालेकुम सलाम अल्हम्दुलिल्लाह अभी तुम अदा केड़ा माव냐 टाइम लग गयो कर मिलाई थो बी मां जा तू मोजो मेहमान आ जान तो मां न मां जा तू छड देश बाला खोलिया ब्रांड सही है अचो हेलो यो खेल को कछ जात खेल वरी चक्कर ही नहीं यार एको टाइम लाई छडी लाई यार हाने सीजन थी हले पान जी बोन जी अच्छा बटे दी आ है सीजन में सही हां मदनी हां वन्यो एटा बजड़ो मेहमान आयो आ किस्मत दाणो आयो आ वन्यो नी कुकुर वनी कोराए जो घणी तकलीफ रखजो घणी तकलीफ न सर मैं ता की खिदमत की वन्यो बाबा कराए जो तका यो ताब खेल लगो क्या अल्लाह से सब बार बच्चा खुश थी हां वो नंढड़ी मवदा तो खुशियां हां माशाल्लाह लिया लगी पे बाबू अरे के बता ने जेको पूछे शौक मुंको हलाए जो ना शौक बोका यार मां छड़े शादी में ता शादी कर बस यो आने पढ़ाई में ध्यान आ मुंजो मजूरी कंदो आ सुधरी वालो मां ने यो सब मेहरबानी छे जात जो जो बाबा के जी छो हां शौक तो छड़े नहीं हां साला कुकुड़ हां कुकुड़ विकरो तो मैं बस जा तो विकनी छे जान त वरी बीठो तो वरी ना खराब थियो पे मुके हां पो जैसे गल है असा शौक करणो 15 जे में अगर दोस्त आयो दो न दिनो मां 15 से में का थला तो बराबर मोट दी 1000 शौक कराए त कराए पो 1200 दे पो बे न सके तो मैं 1000 आई दिन था हालो दे भला 1000 ही दे भैया जल्दी पर टाइम सा अचो तो ताकत बीठवा खणी तो जाए अचो हल हलिया अजे तो मेहमान के खाराए न अजे तो के मा सीरे दिन में अजे तो आखिरी दिन आते जो खणिया तकड़ में मानी खणिया अच्छी मानी अच्छी अच्छा रखो दा अजय मेहमान बैठा तोरा माशाल्लाह साहब को आने बस दिन निकली जा मेहरबानी करा ले खबर अहमद अली हां वो कुआरो पकड़े बाद सुधरी आए बाद किताब ले काई दो ना वो सुधरी आ हां सुधरी आ हाने केड़ो स्कूल में वेंदो आयो केड़ो तदाणो एकड़ो अरे हां वो आवाज में फोन न मके हां मार दी वो हेने पुटा भाऊ साला तो के दसियो भाऊ तू तमाशा माना भलो अच्छो सुठो तो लगी पर पुट के देयो न वो तो के दसे इन दसियो फोन बतायो भाऊ मां के लगे तो मां कयो हां बस यार गाडो माने बने जल्दी थियो में यो आए एकड़ो इनु आ इना त नालो त उंडे डाडो खराब कियो छे भला अगर वो सुधरियो जे
खबर है ना उन्हें जो पर उन्हें के चो पेरन दे किरियो बस बार का संगत हुंदी आहे जेका सुधारी दिया का खराब कंदो बर्बाद करे छडियो बस चोरन दी अल्लाह कंदो सुधरे उन बाकी माखे वो जाको बाहर ॾिनी देनी हेमल ताई उने मां भोवा इनु हाणे हिते बीह तूं त मां खणी जा कुकुरो उता कम हा काथे वेठो आहे कुकुर यार मन एॾे भित ॾे ॾिसां अरे हे त खंभ पिया आहिनि लॻे थो कंहिं कुकुर सीर ॾेई खाई छॾियो आहे राव कई नी बाबा कुकुर मुंहिंजो काथे आहे कुकुर काथे आहे मुंहिंजो मेहमान वेठा ने लोड़ न करे कुकुर बीठो आहे काॾे वेंदो बी ए सही करे करे पोचे ने सुधरी वाए पीर जाडो जो ॾाढा गलाए पाणी सुधरी वा सुधरी वेंदो रे कुछ मारे मारे कुकरा खबर क्या है देखे के कुकुर खाना दी बोलो तो मेहमान इज्जत करनी जरूरी आहे कुछ मेहमान को कुकुर बना आया हुआ पर ॿिया वठंदा त करी बाबा ॻाल्हि ॿुधो हा। या हिनखे कढो त उता कमो या मां घर छॾे हलियो ईंदो मैं ऐं ॻाल्हि तूं ॿुधी ॿुध मेहमान आहे एॾी बेइज़ती पी कबी आहे सभु नथो करे वठे ॻाल्हायूं था कचहरी कयूं था मेहमान मुंहिंजो शौक़ु जो कुकुर खाधो आहे हेॾे पाॾा ॾिसे छा थो हेॾे तूं ॿाहिरि निकिर छॾो हेॾे ॾिस अरे मोसा ने गलाए कोई ना गलाए हलो इहो पुटली नी जेको चई सुधरिया अरे इहो आहे न तव्हां वात कुझु कोन कंदो तूं टेंशन न कर महिमान ठेकियल ठेकियल आयो आहे कुझु हिनखे आराम कोन ॾे माखे तूं घर थी अचो माखे मां यार घर में ने मां भो तो दे मां अरे यार भो छो कंदा वाह तो हणी वेंदो हलियो कोन कुझु टेंशन न कर जे मां वेठो आहियां तोसां बसि बाबा तू ओने होए हैदराबाद होए मां खान हिन जे पुट जे का हालत कई अरे तूं आराम करे सही आहे हाँ बस मां टेंशन न कर तुंहिंजो मसइलो न आहे तूं उथि मां बस तूं हाणे घर हलो में बैठे मिनट सुधार पुलिस में बाहर खाराए सुठी बस मां वञा थो सही आहे थी आहे तूं हाँ, घर में जगह मां ॿारनि खे थकियल आहे हाँ, तूं आराम करे ॻाल्हाए नी सही नहीं अच्छी चीज खेल नहीं इनु छड़ता वारो कुकुर मुंहिंजो खाराए छॾियो बाबा हिन अरे तू तो पाड़े मैं दोस्त पप्पा मुझे पैसा हरम ये मैं पैसा वड़ दूं मैं हे त टोलो यार वञा मां दली ॾे त मारे छॾींदा यार अरे पुटा त टोलो बिहार में बीठो आहे वाह ये पगार वागो नहीं करे निकता दी हा मारे भोवा ओ ये तो सोरे के तो सबा हानी गाल को घर में आया तो के हा घर त वञणो आहे नी मोर भेत टपाए बुलाए तो भले ये करे बुलाने छा के हूं हल बेटी तो मारी सही ये करे हितो 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 हां तो चढ़ 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 हेडो 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 घट खाओ तो कहते मैं घट खा यार मुर्गी भी खा दी हां हल 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 तब कोन को वठो जंग बजी पई इने को भलो हुयो त तदु आई मार खावा जंग बजी पड़े घोड़ाड़े